समीन जलाल चांडे के राग जी जान त पूरी पुनी हुई पर संदस किस्मत जो सितारो उरूज ते हो। राग में जेतरी शोहरत खेस मिली एतरी वडन वडन गवयन के बि न मिली। एक ॾींहुं उस्ताद मंजूर अली खान जलाल चांडियो के चयो त असां राग गायूं था ऐं तूं भाग गाई थो। हुन सिंधी मौसीक़ी जी तारीख़ में अनोखा रिकॉर्ड क़ाइमु कया। जलाल चांडियो सिंध जो उहो वाहिद सिंधी रागी हो जंहिं जूं ॻायल सिंधी कैसेटूं उहे माण्हू बि ॿुधनि था जेके सिंधी ॿोली पूरी तरह सम्झनि ई कोन था। पाकिस्तान जे चइनी सूबनि खां सवाइ दुनिया जे ॿियनि मुल्कनि में जिते जिते पाकिस्तानी रहनि था केस ॿुधो वञे थो। 20वीं सदी में कंवर भगत मास्टर चंद्र ऐं जीवणी बाई खां पोइ जलाल चांडियो ई सिंध में वाहिद अवामी फनकार पैदा थियो जंहिं ॿहिराड़ी तोड़े शहरनि में सिंधी राग खे ॿीहर अवज ॾियारियो। पाण पाकिस्तान जो पहिरियों फनकार हो जंहिंजी ज़िंदगीअ में ई संदसि हयाती ते फिल्म जलाल ठही। उन फिल्म में हुन पंहिंजो रोल पाण अदा कयो हो ऐं उन ई फिल्म लाइ खेसि अवॉर्ड बि मिलियो। अॼु जा केतिरा ई फनकार पंहिंजा असुल नाला मटाए संदसि नाले पुठियां पाण खे नंढो जलाल, आख़िरी जलाल, गरम जलाल ऐं सुहिणो जलाल सॾराए संदसि आवाज़ जो नकुल करे उन जूं ॻायल काफ़ियूं ऐं कलाम ॻाए पेट गुज़र करे रहिया आहिनि। जलाल चांडियो वाहिद सिंधी फनकार हो जंहिंजे आवाज़ में तक़रीबन 15,000 कैसेटूं रिलीज़ थी चुकियूं हुयूं। कुझु कैसेट कंपनियूं त अलाह जे आसरे ते पर जलाल जे आसरे ते हली रहियूं हुयूं। समीन जलाल जे लाइ हिकु ॿियो वाक़ियो अर्ज़ु कंदो हलां त कंहिं दोस्त ॿुधायो त कैनाडा में को सिंधी हमराह टैक्सी हलाईंदो हो। सो सिंध जी यादि ताज़ी करण लाइ वॾे आवाज़ में जलाल जी कैसेट वॼाए रहियो हो। खेसि ट्रैफ़िक पुलिस वारे बीहण जो इशारो कयो। हमराह फ़िलहाल त परेशान थी वियो त अलाए कहिड़ी ख़ता कई अथमि जो पुलिस वारे रोकियो आहे। छाकाणि त उते जी पुलिस हितां वांगुरु नाहे। जॾहिं हमराह बीठो ऐं पुलिस वारे खां पुछाईं त कहिड़े ॾोह में बीहारियो अथव त हुन खेसि चयो त तूं जेका कैसेट वॼाए रहियो आहीं इहा ॿीहर वॼाए। सिंधी हमराह सम्झो त शायदि ही बि सिंधी आहे ऐं खांसि पुछाईं त तव्हां सिंधी सम्झो था? हुन वराणियो त न। पोइ अवां हीअ कैसेट छो था ॿुधो? पुलिस वारे जवाबु ॾिनो त जेतोणीक मूंखे इहा ॿोली सम्झ में नथी अचे पर इहो आवाज़ ऐं अंदाज़ अहिड़ो सुरीलो आहे जो ॿुधण ते दिलि चए थी। पोइ सिंधी हमराह खेसि उहा कैसेट सूखड़ीअ में ॾिनई। मतिलब त अल्लाह साईं जलाल खे वॾी ॾात ॾिनी हुई जंहिं सिंध जे लोक रंग खे सॼी दुनिया में मञायो। इहो ई सबबु आहे जो खेसि केतिरा ई अवॉर्ड जहिड़ो शाह लतीफ़ अवॉर्ड, सचल अवॉर्ड, कलंदर लाल शहबाज़ अवॉर्ड ऐं ॿिया केतिरा ई अवॉर्ड मिलिया। जलाल चांडियो सिंध ऐं दुनिया जो उहो वाहिद फनकार हो जंहिंजी ज़िंदगी ते संदसि नाले सां 1985 ईस्वी में शाह असद फिल्म ठाही जेका तमामु घणी मक़बूल थी। हिकु वाक़ियो आर्ट्स काउंसिल कराची जे ओपन एयर थिएटर में पेश आयो। सकावत खाते पारां हिकु महफ़िल कराई वई जंहिंमें जॾहिं मुमताज़ मिर्ज़ा साहब जलाल चांडे खे सॼियो त पिंडाल मां आवाज़ अचणु लॻा त न खपे न खपे। वॾो गोड़ थी वियो। माण्हू चवणु लॻा त जलाल असांजे समाज खे बिगाड़ियो आहे। मुमताज़ मिर्ज़ा साहब सभिनी खे माठ कराए चयो तव्हांखे शायदि जलाल जे ख़िदमतुनि जी ख़बर नाहे। ही उहो माण्हू आहे जंहिं सिंध मां ग़ैर सिंधी कैसेट कल्चर जो ख़ात्मो आंदो। छा अवां मां को अहिड़ो माण्हू आहे जंहिं एॾो वॾो कमु कयो हुजे? महिरबानी करे हिन खे ॿुधो। जॾहिं जलाल आयो ऐं ॻाइणु शुरू कयईं त पिंडाल ताड़ियुनि सां गूंजणु लॻो। हिकु कलाम ख़तमु कयईं त आवाज़ अचणु लॻा ॿियो ॿिए वंस मोर। जेके माण्हू हिन खे ॻाइणु न पिया ॾियनि से हाणे खेसि वञणु न पिया ॾियनि। जलाल चांडे जी एतिरी त मक़बूलियत हुई जो ट्रकुनि ऐं टैंकरनि ते संदसि वॾियूं वॾियूं रंगीन तस्वीरूं ठाहियूं वेंदियूं हुयूं। थी सघे थो त हींअर बि कंहिं ट्रक ते उन जी तस्वीर लॻल हुजे। संदसि आवाज़ में थोरी ॾकणी गर्ज ऐं तेज़ी हूंदी हुई। हिकु भेरे खांसि कंहिं पुछियो त साईं अवां एॾो तकिड़ो छो था ॻायो? वराणियाई त जेकॾहिं कंहिंजे घर खे बाहि लॻे त छा हू होरियां होरियां विसाइण लाइ वेंदो? ज़ाहिर आहे भॼंदो ऐं डुकंदो वेंदो। मुंहिंजे अंदरि में इश्क जी आग लॻल आहे जेका मुंहं में तेज़ी ऐं मस्ती पैदा करे छॾे थी। जलाल चांडे खे संदसि फ़नी ख़िदमतनि जे एवज़ केतिरा ई इनाम एज़ाज़ पिणु मिलिया जिन में सिंध सरकार खां 1999 ईस्वी में मिलियल लतीफ़ अवॉर्ड बि शामिल आहे।
लाड़काने जे गोबांग बिरादरी तरफ़ां खेसि सोनो ताज पाराए वियो। केतिरा ई भेरा दुबई, मस्कत ऐं हांगकांग में रहंदड़ सिंधी माण्हुनि खेसि ख़ासि तरह सां उते घुराए साणसि महफ़िलूं मचाए खेसि वॾनि इनामनि इकरामनि सां नवाज़ियो। जलाल चांडियो 10 जनवरी 2001 ईस्वी ते सिविल अस्पताल कराची में गुर्दनि जी तकलीफ़ सबबि लाॾाणो करे वियो। हसुल त सभिनी पोखियो आहे,